अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो, हाणे तव्हां पंहिंजी मोबाइल ज़रिए चेक करे सघो था बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जी क़िस्त। त तव्हां इन में अहल आहियो या तव्हांजो नालो ख़ारिज थी वियो आहे या तव्हांजो सर्वे न आहे थियल। बिल्कुलु आसान तरीक़ो आहे। वीडियो जे डिस्क्रिप्शन जे अंदरि लिंक मौजूदु आहे। जीअं तव्हां उन लिंक ते क्लिक कंदा तव्हांजे साम्हूं वॾो डैशबोर्ड ओपन थी वेंदो। सभ खां पहिरीं खानो अचे पियो, हुन में तव्हांखे CNIC नंबर लॻाइणो आहे जेको तव्हांजे शनाख़ती कार्ड नंबर आहे उहो तव्हांखे लॻाइणो आहे। उन खां बाद में हेठि अचे पियो केचअप कोड। इहो तव्हांखे केचअप कोड हिन आख़िरी जेको दंग वारो खानो आहे हिन में लॻाइणो आहे। लेकिन यादि रहे त हीउ कोड जेको आहे सो मुख़्तलिफ़ ईंदो आहे, हर माण्हू वटि चेंज ईंदो आहे, हर बार अलॻि सां ईंदो आहे। ईअं न आहे त हीउ सेम हूंदो आहे। जीअं तव्हां हीउ केचअप कोड ऐं शनाख़ती कार्ड नंबर लॻाईंदा तव्हांखे हेठि मालूम जो ऑप्शन नज़र ईंदो। इन ते तव्हां क्लिक कंदा त तव्हांखे तव्हांजो शनाख़ती कार्ड जो स्टेटस सॼो नज़र ईंदो त तव्हां अहल आहियो या न आहियो। केचअप कोड ग़लति थी वियो आहे, चेंज थी वियो आहे, दोबारा केचअप कोड लगायूं था। आपकी शनाख्ती कार्ड नंबर पर BISP की वैलिड सिम जारी हो चुकी है, यानी कि ही नालो बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम जे लाइ अहल आहे। अगरि जेकॾहिं अहल न आहे त बि तव्हांखे सॼी डिटेल हिते जेको आहे सो नज़र अची वेंदी। अगरि तव्हांजो सर्वे न आहे थियल त बि सॼी डिटेल तव्हांखे साम्हूं नज़र अची वेंदी हली। उमेदु आहे त हीउ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। वधीक अहिड़ियूं रियल वीडियो ॾिसण जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।